नाज़रीन, सामूंडी तूफ़ान सबब ठटे जी सामूंडी पट्टी में भी ॿोॾि जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर उमर कुमार। जी उमर, छा अपडेट्स आहिनि? जी वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इम्कानी तूफ़ान सबबि क्रेकनि अंदरां माण्हू कढिया विया हुआ ऐं जीअं इहो ॿुधायो वियो त साहिली पट्टी में तूफ़ान जो ख़तरो आहे त फौरन हुते जो MPA हाजी अली हसन ज़रदारी पंहिंजी टीम सीनियर नायब सदर PP ज़िलो ठट्टो अब्दुल हमीद पवर ऐं पंहिंजी टीम सां गॾु हुते पहुता ऐं DC ऐं मुख़्तलिफ़ इंतज़ामिया खे फौरन अहकामात जारी कया त जेके क्रीकनि अंदरि फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे फौरन घुरायो वञे ऐं उन्हनि खे महफ़ूज़ मक़ामात ते पुॼायो वञे। उनखां पोयां वॾेरो अब्दुल हमीद पवर मुसलसल उन्ही माण्हुनि सां राब्ते में आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे सेफ साइड ते पहुचायो वियो आहे। ऐं असां जॾहिं क्रेकनि ते पहुतासीं त असांखे उते नेवी जा जवान पंहिंजे जदीद बोतनि सां गॾु उते अलर्ट नज़र आया। कंहिं बि इम्कानी अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ तयारु नज़र आया ऐं उन सां गॾोगॾु तूफ़ान जो ख़तरो त मेट्रोलॉजिस्ट जीअं ॿुधाइनि पिया त टरी वियो आहे, पर 24 तारीख़ ताईं जेको ॿुधाइनि पिया त भई मिटी जो तूफ़ान, उन मिटी जे तूफ़ान ते साहिली पट्टी में वॾी तबाही मचाए छॾी आहे। माण्हुनि जे घरनि जूं छितियूं उॾामी वयूं आहिनि, बतेला उॾामी विया आहिनि ऐं होड़ा ऐं लाचूं बि जेको सो ॾिठल त दरिया जे कप ते आहिनि, पर उहो मुसलसल हिक ॿियनि सां टकराइजी रहिया आहिनि। तूफ़ान जेको आहे मिट्टी जो तूफ़ान उन शहरनि में बि बुरी हालत करे छॾी आहे ऐं इनखे जेको सो इहो वधीक जेको सो तबाही मचाए रहियो आहे। बाक़ी जेको समुंद्री तूफ़ान हो उनखे मुंहुं ॾियण लाइ इंतज़ामिया बि ख़ासि उपाय वरिता आहिनि ऐं इंतज़ामिया उते साहिली पट्टी सॼी में मौजूदु आहे ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ जेको सो MPA बि पाण बि जेको सो 2 दफ़ा आया आहिनि उते ऐं जेको सो उन्हनि जी टीम उते मुसलसल कमु करे रही आहे। जी उमर, अवां जी महिरबानी।